أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد والله يدعو إلى دار السلام ويهدي من يشاء إلى صراط مستقيم صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد عبدك ورسولك وصل على المؤمنين والمؤمنات والمسلمين والمسلمات وبارك على سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين। अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे इन्हनि अल्फाज़नि सां इंसान ज़ात खे जन्नत जे तरफ़ अचण जी दावत ॾिनी आहे। फरमाई वल्लाहु यदउ इला दारिस्सलाम, अल्लाह तबारक व ताला तव्हांखे दावत थो ॾे याने सॾे थो सलामतीअ वारे घर याने जन्नत जे तरफ़। माना अल्लाह ताला तव्हांखे जन्नत जे तरफ़ सॾे थो। क़ुरान पाक में ॿिया लफ़्ज़ अल्लाह तबारक व ताला ईअं बि फरमाया आहिनि वत्तक़ुन नार अल्लती उइद्दत लिल काफ़िरीन, हे इंसानो उन जहन्नम जे बाहि खां बचो जेका मूं सिर्फ़ु काफ़िरनि जे लाइ तयारु कई आहे, तव्हांजे लाइ न। अहिड़ा न थिजो जो तव्हांखे बि काफ़िरनि सां गॾु जहन्नम में उछलाइणो पवे। इहे अल्लाह तबारक व ताला जा प्यारा भरिया एॾा वॾा लफ़्ज़ आहिनि, उन नज़र सां ॾिसजनि, उन इताअत ऐं मुहबत वारी नज़र सां, त इन्हनि अल्फाज़नि जे मट के बि अल्फाज़ न थी सघंदा। अल्लाह रब ज़ुल जलाल हिन काइनात सॼीअ में इंसान खे अज़ीम तरीन मख़लूक बनाई आहे। इंसान जहिड़ो दुनिया में कोई मट कोन्हे, इंसान जो कोई सानी कोन्हे। हर मख़लूक खां मथे इंसान खे अज़मत ॾिनई, जंहिंखे एॾी वॾी अज़मत ॾिनई, उन एॾी अज़ीम मख़लूक खे चयईं त मुंहिंजे जन्नत में अचो, मुंहिंजे जहन्नम खां बचो। उन जे लाइ पूरा 83 सिपारा तालीम ॾिनई, पंहिंजे पैगम्बरनि सगोरनि खे मोकिलियईं, इन्हनि खे सेखारियो त मां रब छा आहियां, इनखे सेखारियो मुंहिंजे ॿाननि खे त मुंहिंजी जन्नत छा आहे, मुंहिंजो जहन्नम छा आहे, मुंहिंजो हिसाब छा आहे, मुंहिंजो तराज़ू छा आहे, मुंहिंजी तौर छा हूंदी। इनखे सेखारियो मुंहिंजी मोहबत छा आहे, मुंहिंजी इबादत छा आहे, मुंहिंजे आॾो सजदे में किरी करे सजदे में मां रब खे ॿाॾाइण जो मज़ो छा आहे, मुंहिंजे ॿाननि खे सेखारियो। 1.25 लख पैगम्बर आया इहा ॻाल्हि सेखारणु। पोइ सचपच जिन इन तालीम मां पिरायो ऐं सिखियो न, उन्हनि जो अंदाज़ ई ज़रा निरालो आहे। जिन पिरायो इन तालीम मां, उन्हनि जो दुनिया जे अंदरि माण्हुनि जे हुजूम जे बावजूदु, हिन दुनिया जे पुरफ़ितुन माहौल जे बावजूदु उन्हनि जो माहौल ई निरालो आहे। कुझु मिसाल ॾियां, हज़रत शेख शिबली रहमतुल्लाह अलैह हिकिड़े दफ़े अल्लाह तबारक व ताला जे इबादत ऐं ज़िक्र जे करे वजद में अची वियो, वजद में अची वियो। अल्लाह तबारक व ताला दिलि ते इल्क़ाउ कयुसि, इल्हाम। अल्लाह ताला फरमायुसि त शिबली जी मुंहिंजा साईं, खोलियां राज़ माण्हुनि जे आॾो, कयां पधरो। माण्हू पोइ ॾिस त अचनि था तुंहिंजे साम्हूं, राज़ तुंहिंजा खोले, कयां पधरो। पोइ ॾिसां माण्हू तुंहिंजे साम्हूं अचनि था, तोखे माण्हू इज़त जे निगाह सां ॾिसनि था, खोलियां राज़। शेख शिबली बि उन वजद में हुयो, फरमाइण लॻो मुंहिंजा रब भले मुंहिंजा राज़ खोल, भले माण्हुनि जे आॾो मूंखे उघाड़ो कर, माण्हू भले मूंखां नफ़रत कनि, पोइ मां बि तुंहिंजा राज़ खोलियां थो। अल्लाह ताला फरमाए तूं मुंहिंजा राज़ छा खोलींदे? चई हा, मां बि तुंहिंजे रहमत जा राज़ खोलियां थो, त तो वटि ॿाननि जे बख़्शिश जे लाइ केॾो सामान रखियलु आहे, ॿुधायां नथो त अल्लाह ताला कीअं कीअं ॿाननि खे माफ़ी ॾींदो। पोइ ॾिसां तुंहिंजे आॾो को सजदो बि करे थो, सभु उन रहमत जे आसिरे छॾे था वञनि न सजदा। अल्लाह ताला फरमायसि बसि बसि, तूं मुंहिंजा राज़ खोलणु छॾ, मां तुंहिंजा राज़ खोलणु छॾियां। एॾी वजद ऐं एॾी मुहबत। माना अल्लाह तबारक व ताला जे ज़ात वटि असां गुनाहगारनि जे माफ़ीअ जे लाइ एॾो सामान पियल आहे जो रब तबारक व ताला लिकाए रखियो आहे, न ॿुधायो अथई कंहिंखे। त जीअं हे पंहिंजे पर में कुझु न कुझु महिनत करे अचनि, ॾोह छॾे अचनि, नेकियूं खणी अचनि, माफ़ियूं वठी अचनि,
पोइ जाते खुट आहे उते पंहिंजे रहमत जो दर खोले करे माफ़ी ॾींदो वेंदो। माना शेख शिबली रहमतुल्लाह अलैह उन्हनि ॻाल्हियुनि जी तरफ़ इशारो कयो त मां बि उहे राज़ जेके तो मूंखे पंहिंजे मोहबत में मालूम कराया आहिनि न, मां बि ॿुधाईंदुसि माण्हुनि खे। पोइ ॾिस त सजदो ई नथा कनि न। चवंदा त पोइ रब एॾो जॾहिं अरहमुर राहिमीन आहे त पोइ रातिनि जो उथी सजदनि करण जो कहिड़ो लाचार आहे, माफ़ कंदो। अल्लाह ताला फरमायोसि न, तूं मुंहिंजा राज़ खोलण छॾ, मां तुंहिंजा राज़ खोलण छॾिया। माना अल्लाह ताला चाहे थो त इहे बंदा जहिड़ा बि आहिनि न मुंहिंजे ॾाढो सजदे में हुजनि, मूंखे पसंदि आहे। तॾहिं त अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे अंदरि हदीस पाक जे अंदरि केॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया त सभु जो सभु काइनात जा इंसान जेकॾहिं सुधरी वञनि न, नेक थी वञनि, सभु जो सभु मलाइक थी वञनि पाक, अल्लाह ताला ॿिया पैदा कंदो जेके ॾोह कंदा, वरी रब खां माफ़ी वठंदा। माना अल्लाह ताला खे गुनाहगारनि जो माफ़ी वठण जो जेको अंदाज़ आहे, गिड़गिड़ाइण जो, रोअण जो, ॿाॾाइण जो, उहो एॾो प्यारो आहे। तॾहिं त अल्लाह ताला इंसान खे ढर ॾिनी आहे त भले ॾोह करे पोइ ॾिसां वरी अचे थो मुंहिंजे दर ते। जे ईंदो आहे त रब तबारक व ताला ईअं माफ़ कंदो आहे, बंदे खे अंदाज़ो ई न आहे हुनजो। हिकु दफ़े हज़रत राबिया बसरिया छा कयो त हिकिड़े हथ में बाहि जी चूचड़ी ॿारे खयईं, ॿिए हथ में पाणीअ जो लोटो खयईं, निकिती आहे बयाबान मां। बीबी साहिबा काॾे पई वञी? चवण लॻी त वञा थी हिन बाहि सां जन्नत खे साड़े रख कंदसि ऐं हिन पाणीअ सां जहन्नम जे बाहि खे विसाईंदसि। चयईं छो? जन्नत त हुजे न भले त सभु कंहिंखे मिले, दुआ कर सभु अमल कनि, अलाह सभिनी खे ॾे। न न, माण्हू जन्नत जे लालच में अची करे ख़ुदा जी इबादत था कनि, बाहि ॾेई साड़ियांसि थी त इहा लालच ई न हूंदनि, बिना लालच जे ख़ुदा जी इबादत कनि न। चइबो जहन्नम, त माण्हू जहन्नम खां हिकिड़ा डिॼी भउ करे पोइ था ख़ुदा जी इबादत कनि। जहन्नम खां डिॼी साड़ियां हिन पाणी हारे ऐं जहन्नम खे विसायां थी, बसि न हूंदो न डिॼंदा ई, मोहबत में अची इबादत कनि न। पोइ ॾिसां एॾो उन ते अल्लाह ताला जे मोहबत जो ग़लबो हो। छा औरत बाहि जे चूचड़ीअ सां जन्नत खे साड़न पई हले अल्लाह ताला जे मोहबत में अची करे। त माना माण्हू जन्नत जे लालच में रुॻो अल्लाह खे ॿाॾाइनि था या जहन्नम खां डिॼी करे ख़ुदा खे ॿाॾाइनि था, अल्लाह ताला जी मोहबत उन्हनि खे न आई। इन बीबी साहिबा जे इन सॼे ॻाल्हि जो ख़ुलासो इहो आहे त माण्हू लालच में या डप में अची करे ख़ुदा खे छो ॿाॾाए, मोहबत करे ॿाॾाए न। इहा मोहबत जंहिंखे अची वञे, जंहिं रब असांखे ख़लकियो आहे, अलाए त केॾो रब तबारक व ताला असांखे नेमतुनि सां नवाज़ियो आहे, अलाए केॾो। तॾहिं त कंहिं शाइर चयो आहे न, अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान, नवाज़े नेमतुनि सां किरोड़े कयईं एहसान। अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान, नवाज़े नेमतुनि सां कयईं किरोड़े एहसान। पोइ सच चयो सुभान फबिअई आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। एॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह तबारक व ताला इंसान खे सेखारिया आहिनि पंहिंजे हमद ऐं सना जा। तॾहिं त हिकु दफ़े हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पूरी काइनात जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद अव्वल नंबर जो हसीन इंसान हो। जिन अखियुनि ॾिठो उन्हनि अखियुनि खे सलाम आहे। अॼु बि उहे बुज़ुर्ग अल्लाह ताला जा वली आहिनि मौजूदु, जिन अल्लाह ताला जे ज़िक्र फ़िक्र सां, अल्लाह जी ज़ात सां मोहबत रखी करे नबियनि जो दीदार कयो, नबियनि जूं कचहरियूं कयूं। यूसुफ अलैहिस्सलाम खे बि ॾिठो ख्वाबनि में। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हिकिड़े भेरे हिकु बयाबान बर पट मां वञे पियो, अचानक कन ते हिकिड़ो आवाज़ आयुसि, सुबहान मन जाअल मुलूक अब्दन बिल मासिया व सुबहान मन जाअल अब्द मुलूकन बिल इताअ। ये लफ़्ज़ अल्लाह ताला जे सारा जा ॿुधाई। माना हुनजी छा आहे? पाक आहे उहा ज़ात जंहिं बादशाहनि खे नाफ़रमानी जे करे ग़ुलाम बनाए छॾियो। पाक आहे उहा ज़ात अल्लाह जी जंहिं इताअत जे करे बाननि खे बि बादशाह बनाए छॾियो। इहा एॾी तारीफ़ जॾहिं ॿुधाई त ईअं बीही वियो। थोरे वक़्त जे लाइ सोचणु लॻो त वाक़ई मां बानो हुउसि, बानो ग़ुलाम मिस्र जे बाज़ार में खपे पियो न, विकिरो पियो थिए न। बादशाह हुनखे मिस्र जे अज़ीज़ मिस्र ख़रीद कयो हो न पैसनि में। पोइ घर वठी आयुसि, ग़ुलाम बनाए रखियईंसि। पोइ बादशाह जी घरवारी हुनजे ख़िदमत जे लाइ
लॻी त आशिक़ थी पई, पोइ वरी इल्ज़ाम लॻुसि, पोइ जेल हलियो वियो, पोइ वरी जेल मां उते अल्लाह ताला ख्वाबनि जो ताबीर करण वारो इल्मु ॾिनुसि, उतां फिराए आहिस्ते आहिस्ते मशहूरु करे वक़्त जो हुक्मरान बनायसि। किथां बानो किथां फिरी हुक्मरान बनियो। हाणे वरी ॿियो पासो जॾहिं गौर कयईं त बादशाह जी घरवारी ज़ुलेखा मुंहिंजे मथां आशिक़ थी पई। एॾी वॾी बादशाह जी राणी घरवारी मलिका सॾिजे पई, मुंहिंजे इश्क में, मखलूक जे इश्क में मुब्तला थी भिकारी बणिजी वई। मुंहिंजे आॾो हथ जोड़ींदी, ॿाहूं ॿधंदी, यूसुफ हिकिड़ो दफ़ो। छा बादशाह जी घरवारी वॾी मलिका इज़त वारी मखलूक जे इश्क में फ़क़ीर बणिजी वई, ठोकर पई खाईंदी वते। छा मां बानो किथां फिराए मूंखे वक़्त जो हुक्मरान बनाई। तॾहिं ॾिसी करे इहे तारीफ़ जा ख़ुदा जे हमद ऐं सना जा जॾहिं तराना ॿुधाई बयाबान बरपट में, त पाक आहे उहा ज़ात जंहिं बादशाहनि खे नाफ़रमानी जे करे बानो बनाए छॾियो, ग़ुलाम। पाक आहे उहा ज़ात जिन बाननि ग़ुलामनि खे इताअत जे करे वक़्त जो बादशाह बनाए छॾियो। तॾहिं अल्लाह तबारक व ताला जे आॾो सिर झुकाए करे तारीफ़ करणु लॻो, ख़ुदा जा सजदा करणु लॻो। पोइ कंध वराए करे हीअं ॻोल्हियईं त इहो आवाज़ु किथां थो अचे। जॾहिं ॾिठई त हिकु पोड़ी औरत आहे, ॾिसी करे चयईंसि, पोड़ी भला केरु आहे तूं? एॾी वॾी अल्लाह ताला जी साराह कई आहे तो, मुंहुं करे ॾेखारे चयईंसि, मां उहा ई ज़ुलेखा आहियां जंहिं तोखे हीरनि ऐं जवाहरनि में मिस्र जे बाज़ार मां ख़रीद कयो। उनजो उन वक़्तु इहो हाल हो। त ॾिसो अल्लाह ताला जे ज़ात सां जिन मुहबत कई आहे, ख़ुदा उन्हनि खे किथां खां किथे पहुचायो आहे। जिन मख़लूक़ात सां मुहबत कई आहे, ख़ुदा उन्हनि खे वॾे मनसब तां केराए करे भिकारी बनाए छॾियो आहे। अल्लाह ताला इंसान खे सॾियो आहे, दुनिया जा सभु ख़फ़ा छॾियो, वल्लाहु यदउ इला दारिस्सलाम, अचो मुंहिंजे जन्नत जी तरफ़ मां दावत थो ॾियां। कयो अहिड़ा कम जन्नत वारा, पोइ जिते खुट उताते मुंहिंजो महबूब, मुंहिंजी निमाज़, मुंहिंजो रोज़ो, मां रब बि आहियां, अचो त सही। ख़ुदा तबारक व ताला जी तरफ़ खां इहा दावत पई मिले असांखे। अफ़सोस असां इंसान गाफ़िल आहियूं। हीअ रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो हिकिड़ी हिकिड़ी घड़ी असांजे लाइ नेमत आहे। हिकु हिकु घड़ी, हिकु हिकु मिंट, हिकु हिकु सेकंड असांजे लाइ नेमत आहे। अफ़सोस ग़फ़लत सां थो वञे। भाइरो जिन पंहिंजो पाण खे ग़फ़लत खां बचायो तिन कमायो। अल्लाह पाक शल तव्हां असांखे ग़फ़लत खां बचण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फ़रमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।